अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिश्वर बाबा आला। मौजू कहानी। कहानीअ जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब, भ ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई, उमेद, जुञ सिराब। पाठ नंबर 111। जंहिंखे अलाह तमीज़ ऐं अकुल करण जी ताक़त ॾिनी आहे, उनखे मुख़्तियार बणायो आहे त उनखे उनजे अकुल ते छॾे ॾियो त जीअं उन ते हुजत करार ॾिए। हुजत करार ॾिनी आहे। अगरि अलाह जे अता कंदो सवाब जो मुस्तहिक़ थींदो, अगरि नाफ़रमानी ऐं मुखालफ़त कंदो त अलाह जे तरफ़ां अज़ाब जो सज़ावार हूंदो। इहो ॿुधी उनखे मलाइकनि छॾे ॾिनो। हज़रत हवा अलैहिस्सलाम जिन सम्झियो अलाह ताला मलाइकनि खे मन करण खां कोन रोकियो, उन लाइ वण हलाल आहे ऐं नागो सच थो चए जंहिंजे मुंहं में शैतान हुयो, ऐं उन वण जो मेवो खाधो। कहिड़ी तमीज़ संदसि ज़ात कोन हुई। हज़रत आदम सां सभु ॻाल्हि कयईं, सभु ॻाल्हि कैफ़ियत बयानु कई। उन सबब सां हज़रत आदम अलैहिस्सलाम फ़रेब खाधो, वण जो मेवो खाधो। उन जो इहो असरु थियो जो ज़िक्र ख़ुदा क़ुरान में कयो फ़रमायो आहे। अलाह फ़रमायो क़ुरान में शैतान हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत हवा अलैहिस्सलाम जे क़रीब विसवसन खां उन्हनि खे डगमगायो ऐं उन्हनि मक़ाम तां ॿाहिरि कढी छॾियो, ॿाहिरि करे छॾियो। उन मक़ाम तां ॿाहिरि करे छॾियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम, हज़रत हवा अलैहिस्सलाम, नागो ऐं शैतान बिश्त मां सभु हेठि ज़मीन ते लही वञो। तव्हां मां बैज़ जा दुश्मन थींदव। हज़रत आदम जो, हज़रत हवा जे औलाद शैतान ऐं नाग ऐं उन जे औलाद जो दुश्मन थींदो। अहिड़ी तरह सां इब्लीस बग़ैर आदम फर्ज़ंदाने आदम जिन चयो, फर्ज़ंदे आदम जिन जो दुश्मन थींदो। ऐं तव्हांजे लाइ ज़मीन तां नापाइदार ज़िंदगीअ जे लाइ महल मुस्तक़र आहे, मरण महिल वक़्त ताईं। फ़ाइदा आहिनि। हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन खे चयो, इल्मु सेखारियो, उनखे पढ़ी उन जो वज़ीफ़ो करार ॾिनो, जंहिंजे वसीले ख़ुदा उन जी तौबह क़बूल कई। बेशक अलाह तौबह क़बूल करण वारो आहे, अलाह रहम करण वारो आहे। अल्लाह जल जलालहू अर्रहमान अर्रहीम अल मलकुल कुद्दूस सलामुल मोमिनुन मुहीनुन अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर अल खालिक़ अल बारी अल मुसव्विर अल गफ़्फ़ार अल क़हार अल वहाब अल रज़्ज़ाक़ अल फ़त्ताह अल अलीम अल क़ासिम अल अलीम अल क़ाइम अल बासित अल हाफ़िज़ अल राफ़ि अल मुइज़्ज़ अल मुज़िल्ल अल समी अल बसीर अल हकीम अल अदल अल लतीफ़ अल ख़बीर अल हलीम अल अलीम अल गफ़ूर अल शकूर अल अली अल कबीर अल हफ़ीज़ अल मुकीत अल हसीब अल जलील अल करीम अल रकीब अल मुजीब अल वासि अल हुक्म अल वदूद अल मजीद अल बाइस अल शहीद अल हक़ अल वकील अल कवी अल मतीन अल वली अल हमीद अल मज़ अल मुब्दी अल मुईद अल मुही अल मुमीत अल हय्य अल क़य्यूम अल वाली अल माजिद अल वाहिद अल अहद अल समद अल क़ादिर अल मुक़द्दिर अल मुक़द्दिम अल मुअख़्ख़र अल अव्वल अल आख़िर अल ज़ाहिर अल बातिन अल वाली अल मताली अल तवाब अल बर अल तवाब अल मुकीत अल अफ़ू अल रऊफ़ अल मालिक ज़ुल जलाल अल मक़सद अल जाम अल गनी अल मुग़न्नी अल मानी अल ज़ार अल राब
बाग नूर अल हादी अल बदी अल बाकी अल वारस अल रशीद अल सबूर। सैयदना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद हामिद महमूद कासिम आकिब फातिह शाहिद हाशिर रशीद मशहूद बशीर नज़ीर दाइन शागिन हादिर महदिन माजिन मन नाइन रसूल नबी उमी त्यामी हाशमी अब्द अजीज हरीस अलीम हरीस अलैकुम और रऊफ़ रहीम ताहा मुश्तबा तासीन मुर्तज़ा हामीम मुस्तफ़ा यासीन औला मुज़म्मिल वलीयुन मुदस्सिर मतीन मुसद्दिकुन तय्यबुन नान मंसूर मनान आमिर हिज्जादी निरादी कुरैशी मुज़र्री नबी तौबद हाफिज़ कामिल सादिक़ अमीन अब्दुल्लाह कलीमुल्लाह हबीबुल्लाह नजीउल्लाह सफ़ीउल्लाह ख़ातिमुल अंबिया हसीबुन मुजीबुन शकूरुन मुफ़तसिदुन रसूलुन रहमत कवीयुन अबीयुन मामून मलूमुन हक़्क़ुन मुबीन मुतीयुन रसूलुर रहमत अव्वल आखिर ज़ाहिर बातिन नबी रहमत यतीमुन करीमुन हकीमुन ख़ातिमुल ख़ातिमुल रसूल सय्यदुन सिराजुन मुनीरुन मुहर्रमुन मुकर्रमुन मुबश्शिरुन मुज़क्किरुन मुत्तहरुन करीमुन खलीलुन मदहू जवादुन ख़ातिम आदिल शहीदुन शहीरुन शहीदुन रसूलुर रहमत रसूलुन अल मुलाहिम